इमरान खान मिंथन ते लही आयो आहे। पहिरियां आसिफ अली ज़रदारी हाणे सुप्रीम कोर्ट के मिंथू करे रहियो आहे। इमरान खान 2 नंबर आहे। सनस इनकलाब, मार्च, ख़त ऐं आलमी साज़िश जो ड्रामो सभु 2 नंबर हुआ। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो मानसरा में जलसे के खिताब। सनस चवण आहे त इमरान खान जेतिरा मार्च करणा अथई करे ॾिस, हुकूमत ख़त्म न थींदी। इमरान खान गिरफ्तारी का डप का पिशावर जे बंकर में लिखी वही रहियो आहे। इमरान खान सरकारी हेलीकॉप्टर में वेही लॉन्ग मार्च कयो। धरणे जो वक्त आयो, इमरान खान सुबह जो फरार थी वियो। हेलो, अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। खैरियत? सर बस मैंने बताना था, मैंने पहले भी आपको बताया था कि उधर से मैंने कहा था कोई बात है मैंने करनी है, आपने कहा था बात नहीं करेंगे। तो मैंने बताना था कि सिर्फ इन्फॉर्मेशन देनी थी आपकी कि खान की तरफ से बड़े मुझे मैसेज थे कि जी हमारा पैचअप करा रहे हैं आपके साथ। आज तो उसने बहुत ही किए हैं मुझे मैसेज। अभी पॉसिबल है ना? नहीं ठीक है, मैं क्या मैं सिर्फ आपकी नजर में ऑडियो टेप सां इमरान खान जो बिटो मयार साम्हूं अची वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आसिफ अली ज़रदारी सां मलिक रियाज़ जी ॻाल्हि ॿोल वारी टेप बाबति ॻाल्हाईंदे चयो आहे त इमरान खान जो कूड़ बेनकाब थी वियो आहे। इमरान खान पाण खे ऐं पंहिंजी हुकूमत खे बचाइण लाइ एनआरओ घुरियो। समूरियूं कोशिशूं नाकाम थियण बैदि गैर मुल्की साज़िश जी जाली कहाणी तयार कई वई। पिंडी जे शैतान जो खूनी मार्च हाणे वाचूड़े में तब्दील थी वियो आहे। कंहिंखे बि इस्लामाबाद में हालतूं ख़राब करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। 11 सियासी पार्टियुनि सियासी बदिरुअनि जे इलाज जी ड्यूटी लॻाई आहे। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनावला चयो आहे त कंहिं में दम आहे त हू इस्लामाबाद अची ॾेखारे। महांगाई जो तूफ़ान आणींदड़ हाणे अवाम जी कावड़ खां बचणु चाहिनि था। वफाकी काबीना में बहस हेठि मामला सर्कुलेशन समरी ज़रिए मंजूर किया पिया वञनि। इहो अमल सुठो तासुर न पियो ॾे। वफाकी वज़ीर ख़ुर्शीद शाह जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ के ख़त में चयो वियो आहे त पीटीआई हुकूमत वज़ारतुनि जूं समूरियूं सर्कुलेशन ज़रिए मंजूर कराईंदी हुई। साॻी प्रैक्टिस मौजूदा हुकूमत में थी रही आहे। मुस्तक़बिल में खातनि जी समरी काबीना जी एजेंडा में शामिल कई वञे। सिंध हुकूमत झेलम ऐं तोसा केनाल जी डेड लेवल ते पहुचण जो ज़िम्मेवार पंजाब खे करार ॾेई छॾियो। सूबाई सलाहकार मंजूर वसान चयो आहे त झेलम ऐं तोसा जी डेड लेवल ते पहुचण जा ज़िम्मेवार पंजाब ऐं बलोचिस्तान आहिनि। दरिया में पाणी खोड़ सबबि कींजर ढंढ बि पाणी घटिजी वियो आहे। इरसा ऐं पंजाब पाणी बंदि करे सिंध खे रेगिस्तान बणाइण चाहिनि था। इरसा जी नाअहली सबबि सिंध में पाणी जी खोड़ 53% आहे। आई पानी तकरार जी ॻाल्हि लाइ पाकिस्तान जो वफ़द भारत रवानो थी वियो। 5 रुकनी वफ़द इंडस वाटर कमिश्नर महर अली शाह जी सदारत ते रवानो थियो। वफ़द में डीजी मौसमियात, आबपाशी, नेसपाक ऐं पानी वज़ारत जा नुमाइंदा शामिल। पानी मामले ते ॻाल्हियूं 2 ॾींहनि ताईं जारी रहंदियूं। भारत मां ईंदड़ दरियाहनि में बोर्ड जे इतलाह ते ॻाल्हियूं थींदियूं।